नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बर ॾियूं ठट्टो मां, जिते सिंधु दरिया जी ढोरी में धनार ॿुॾी फौत थी वियो। इतला बाद पुलिस पहुची मक़ामी टोबनि जी मदद सां धनार जो इलाज करे अस्पताल मुंतक़िल कयो। ठट्टो मां अवां खे ॿुधायूं पिया जिते धनार ॿुॾी फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था। ठट्टो मां इस्माइल मेमण असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इस्माइल मेमण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, बिल्कुल घोड़ाबारी वेझो सिंधु दरिया जे ढोरी पार करण दौरान 50 वरनि जो धनार 11 ॾींहं पुट अब्दुल करीम गोरी बलोच उन पाणी हुजण सबबि ॿुॾी वियो आहे। इतला मिलण ते घोड़ाबारी पुलिस पहुची मक़ामी ॻोठाणनि जी मदद सां वर लॻ ॻोठ जकरिया बलोच वासी धनार जी लाश खे ॿाहिरि कढाए वरी अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे, जॾहिं त लाश जे घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। जी महिरबानी अवां जी इस्माइल मेमण तफ़सील ॾियण लाइ। खानपुर वेझो ॻोठ सखियो पंवर में ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जी 3 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ख़बर अवां खे ॾियूं पिया खानपुर मां, जिते ॿिनि धुरनि में ज़मीन जे मालिकी तां झेड़ो थियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जी 3 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि जी फ़रियाद ते NC दाख़िल करे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। खानपुर वेझो ॿिनि धुरनि विच में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जी 3 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। नौशरो फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾियूं, जिते लावारिस हालत में हथ आयल लाश जी सुञाणप नाहे थी सघी। इलाइक़े वासियुनि जे इतला बाद पुलिस पहुची फौती जो मड़ अस्पताल मुंतक़िल कयो। नौशरो फिरोज़ मां अवां खे ॿुधायूं पिया कका शाह पाड़े मां लावारिस हालत में हथ आयल लाश जी सुञाणप नाहे थी सघी। नौशरो फिरोज़ मां टाइम न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद राजपर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ाहिद राजपर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी नौशरो फिरोज़ जो कका शाह पाड़ो आहे, जिते गंदे नाले मां हिकु नौजवान जो लाश हथायो आहे, जंहिंखे पाड़े वारनि जी इतलाह ते पुलिस कढाए नौशरो फिरोज़ मुंतक़िल कयो आहे, जिते सुञाणप हाणे सुञाणप थी आहे। सालार सोलंगी थोरो सुञाणप थी आहे। ॿुधाए थो वञे नौजवान हीरोइनी आहे ऐं जेको हीरोइन वापराइण सां सबबु जेको आहे इंतिहाई जेको आहे नालीअ में किरी पियो ऐं जिते इंतकाल करे वियो। उन खां सवाइ पाड़े वारनि पारां एतिराज़ कयो वियो आहे त इलाइक़े में छा थियो, एतिरो आम थी रहियो आहे जिते रोज़ाना तबाह थी रहियो आहे। जी महिरबानी अवां जी ज़ाहिद राजपर तफ़सील ॾियण लाइ। न्यू सईदाबाद वेझो बखर जमाली वटि मेरान हाईवे ते कार ऐं ट्रक में टक्कर थियण सबबि 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ख़बर अवां खे ॾियूं पिया न्यू सईदाबाद मां बखर जमाली वटि मेरान हाईवे ते कार ऐं ट्रक में टक्कर थियो। 3 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था। मोहम्मद दीन बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मोहम्मद दीन बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि? ज़ख़्मियुनि जी हालत कीअं पई ॿुधाई वञे? जी न्यू सैदाबाद वेझो बकर जमाली वटि मेरान हाईवे ते मेरान कार ऐं ट्रक में ओचितो ज़ोरदार टक्कर थी पियो। नतीजे में 3 औरतुनि ऐं 2 मासूम ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में एडिशनल सेशन कोर्ट हाला जो रीडर अली बख्श काका, नौशीन, मुज़म्मल, सारा, ज़ेबा ॿुधाया वञनि पिया। ज़ख़्मियुनि खे पुलिस ऐं माण्हुनि ज़ख़्मी हालत में तेलका अस्पताल न्यू सैदाबाद आंदो वियो, जिते इब्तदाई तिबी इमदाद बैदि खेनि हैदराबाद नियो वियो, जॾहिं त ट्रक जो ड्राइवर मौक़े तां फरार थी वियो। पुलिस न्यू सैदाबाद पुलिस ट्रक खे ठीक आहे। महिरबानी अवां जी मोहम्मद दीन बलोच तफ़सील ॾियण लाइ। विद्या सिटी वेझो कारे इल्ज़ाम हेठि नारी ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। मक़तूल बादल मजीदाणो जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार इसहाक मरी असांजे बेगुनाह पुट खे क़तल करे ज़ुल्म कयो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे आफ़ताब कीरियो। सिंध में कारोकारी वारी रस्म अॼु बि मौजूदु आहे, जंहिंमें क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियनि पियूं। हिन समाज में कारा इल्ज़ाम हणी पंहिंजो वेर पाड़ियो वञे थो। बिरिया सिटी जे ॻोठ अलाबख्श मरी में ईद जी मोकल ते आयल फ़ौजी एहलकार इसहाक मरी
सिधा फायर करे पंहिंजी घरवारी अज़रा मरी ऐं संस पाड़ेसरी नौजवान बादल मजीदाणो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। बेरिया सिटी पुलिस ॿिन्ही जा मड़ इस्पताल मुंतकिल कया, जितां पोस्टमार्टम खां पोइ संदन वारसनि हवाले कया विया। हिक पासे जवाबदार इसाक मरी काराइण जो इल्ज़ाम हयो आहे त ॿिए पासे मक़तूल नौजवाननि जे वारसनि जो चवणु आहे त असांजे नौजवान खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। अचो त उन सिलसिले में संदन वारसनि जा वीचार वठूं। उते बेगुनाह जो अची मारे त असांजे रब खे तव्हां ऐं बेगुनाह इल्ज़ाम कारून आहे। मां क़ुर खणी चवां थो त मुंहिंजो सालुब जे मामे पुट बेगुनाह मारियल आहे। असांजी अदालत इहा ई खपे। असां क़ुर बि खणी असां चऊं था असां बेगुनाह मारियल असांजो इंसाफ़ ॾे। जेके बि हिते आहिनि अमलदार समूरनि खे चऊं था क़ुर जे सदके हिन रमज़ान शरीफ़ महीने जे सदके असांजी अदालत कनि। मुंहिंजे घोट खे बंदूकूं हयूं बेगुनाह जूं। ओ ही भॼी आयो अब्बा, ही भॼंदो आयो चई अधे खे इसाक बंदूक पियो थो हणे। ॿई हा मजू इमदाद ऐं पर धक हो इसाक पियो हणे। त असां जंहिं महिल भॻासीं तऊं त ही फिरियासीं त असांखे ख़बर न आहे किथे आहे। टे हा पोइ उहो मुतालबो असांखे पूरो थी मिले। मूंखे हिकिड़ो बचिड़ो इन भाउ जो पुटु पर बशकीद मूंखे हुयो। मां आउटरी आहियां। मूं आउटरी खां खर्चियो अथनि। मूं धन ते पाले जवान कयो। मूंखे इन जो इंसाफ़ मिले, उहे हक़ी गिरफ़्तार थियनि ऐं उन्हनि खे सज़ा सही मिले। चित्र खणी ॿार निकितो का बि ॻाल्हि कान्हे का, न को कारो हो न का ॻाल्हि आहे। मां बेगुनाह थियनि ॾिसे बेगुनाह न के का बि ॻाल्हि हुजे हा कदाई चई हुजे हा जेका ॿुधाइनि हा त असांजो को बि का बि ॻाल्हि कान्हे का। मां बेगुनाह थियण असां ख़ुदा करे इंसाफ़ खपे। चित्र चुगाइण वियो आहे पोयां चई त असांजो कारो ई। हुन चयो अदा मां कारो न आहियां। चई न मुंहिंजो कारो ई। पोइ हिन खे वञी उते केराई ऐं बंदूकूं हयूं अथसि। ही मासूम रा भॼंदा हुया रोईंदा हुआ असांजा ज़मीन पेरनि हेठां छॾाए वेच छा थियो छा था मारियो। असांखे का कल कान्हे न की असांजो कारो बि हुयो। असांखे इंसाफ़ खपे। जे दरवाज़े ते पहुता पोयां फायरिंग थी आहे। बेगुनाह मारे थियनि कारो न आहे। असां चऊं था भली किथे बि थियनि असां क़ुर खणी ॻाल्हि कंदासीं त कारो न आहे। असांजो इन ॻाल्हि में ई न आहे। उनखे ख़बर ई ज़माने जी कान्हे त छा थींदो आहे छा न थींदो आहे। हे ख़ाली बेगुनाह ईअं बाद में खोली करे असां सां ज़ुल्म कयो अथनि। बस त हाणे इहो पाण आहे इमदाद चाचा सो मजू पोइ चई बीठा आहिनि। हिनखे अॻियां पुट जेको आहे सो इसाक। इहे टई ॼणा कठे हा। उन मुंहिंजे पुट खे मारियो आहे। कलाक ॾेढ मुंहिंजो पुटु तड़फियो आहे पर हू केर बि कंहिंखे अचणु न पियो ॾे। चए जेको ईंदो उनखे मां मारींदुसि। जॾहिं पुलिस खे रिपोर्ट थी आहे मिडिया आई आहे उन खां पोइ जेको आहे सो लाश खणणु ॾिनो आहे। पुलिस पाती आहे। उन खां पोइ पाण मोर्चे ते चढ़ी वियो आहे। पंहिंजी जेका चवनि था माई छोकिरी मारी आहे सा उहा पंहिंजे घर में खट ते वई आहे। पुलिस विया आहिनि ॾिसी आया आहिनि। उहे पंहिंजे खट ते उते सुती पिया उनखे उते नमूनो करे मारियो। असां मुंहिंजो पुटु मारियो बेगुनाह। जी तव्हां हिते मारिजी वियल बादल मजीदाणो जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त असांजो नौजवान खे जेको आहे सो बेगुनाह मारियो आहे। हिननि जो मुतालबो आहे त फौरन हिन जा कातिल गिरफ़्तार करे ऐं हुनखे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन यूसुफ सुमरो सां गॾु आफ़ताब कीरियो, टाइम न्यूज़ बेरिया सिटी। आफ़ताब कीरियो जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं कराची में सिंधी वसंदनि ते बहरिया टाउन इंतिज़ामिया जी चढ़ाई ख़िलाफ़ क़ौम परस्त पार्टियुनि पारां खोरबा ऐं झोक शरीफ़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। सिंध वसंदनि ते बहरिया टाउन इंतिज़ामिया जी चढ़ाई ख़िलाफ़ क़ौम परस्त पार्टियुनि पारां खोरबा ऐं झोक शरीफ़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। उन मौक़े ते अॻवाननि सिंध सरकार खां इहो मुतालबो कयो त सिंधी वसंदनि ते चढ़ाई कंदड़ इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे ॻोठाणनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। इन ते वधीक ॻाल्हायूं था। खोरबा मां इब्राहिम मखतूम असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इब्राहिम मखतूम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा बहरिया टाउन इंतिज़ामिया पारां कराची जी सिंधी आबादी वारनि ॻोठनि खे ड्राइण ऐं उते जे मक़ामी माण्हुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण ख़िलाफ़ खोरबा में क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मलक रियाज़ ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। अॻवाननि यूसुफ लाशारी, हाजी लाशारी ऐं ॿियनि जो चयो त मलक रियाज़ सां कब्ज़नि कराइण में पीपी गवर्नमेंट जो साथ आहे ऐं पीपल्स पार्टी बहरिया टाउन इंतिज़ामिया जी सहूलियतकार बणियल आहे, जंहिंजी क़ौमी अवामी तहरीक समेत सिंधी माण्हू मज़म्मत करे थो। हिननि आला अख़्तियारनि सां हिन मामले जो जल्द नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। जी ताहिरा। ठीकु आहे, महिरबानी अव्हांजी इब्राहिम मखतूम तफ़सील ॾियण लाइ। तव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन, कराची में सिंधी वसंदनि ते बहरिया टाउन इंतिज़ामिया जी चढ़ाई ख़िलाफ़ क़ौम परस्त पार्टियुनि पारां
खोरवा ऐं झोग शरीफ़ समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। खोरवा मां पोइ झोग शरीफ़ मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अली अकबर कुंभार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अली अकबर, अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सिंध कौमी पार्टी जे अॻवान कादर बख्श ज़ौर, बशीर मीरानी, जिस्कम अॻवान आजिरान जलालानी, अशरफ उठो, सिराज दौर ऐं ॿियनि प्रेस क्लब झोग शरीफ़ अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे बेरा टाउन इंतज़ाम ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते संदन चवण हो त कब्ज़ा माफ़िया धरती ते वलार करणु चाहे थी, उनखे बेरान टाउन जो नालो ॾेई धरती धड़ियुनि खे अक़लियत में तब्दील करण जो साज़िशूं क़बूल घुसबियूं। सिंधी क़ौम ख़िलाफ़ मुसलसल साज़िशूं थी रही आहिनि। कराची खां सरकार कर ताईं कब्ज़े जूं साज़िशूं कई पियूं वञनि। धरती धड़ियुनि ते धारियुनि जी वलार क़बूल न कंदासीं। जी महिरबानी अवां जी अली अकबर कुंभार तफ़सील ॾियण लाइ। वारे भरिसां पुलिस चढ़ाई दौरान बेहोश थियल ॿुढड़ी औरत फौत थी वई। फौती औरत जे वारसनि बस स्टॉप ते लाश रखी धरणो हयो। तव्हांखे ॿुधायां पिया वारे मां जिते पुलिस चढ़ाई दौरान बेहोश थियल ॿुढड़ी औरत फौत थी वई, संदसि वारसनि बस स्टॉप ते लाश रखी धरणो हयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था। अयाज़ चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तहिड़ा वार भरिसां ॻोठ खाउंदनो गोगाड़ी में 2 ॾींहं अॻु पुलिस जी चढ़ाई बाद बेहोश थियल औरत 60 वरनि जी हूर ख़ातून जेका 48 कलाकनि बाद फौत थी वई। फौती औरत जो लाश संदसि वारिस जानेब चांडियो जेको आहे ज़ोहरा ख़ातून, नज़ीर चांडियो ऐं ॿिया लाश टैक्सी स्टैंड ते खणे अचे उते धरणो हयो वियो। हुननि जो चवणु हुयो त वारा पुलिस जेको आहे बिला जवाब ॻोठ ते चढ़ाई करे खेनि हिरासन कयो, जंहिंसां संदन जेका पीसनि औरत हुई उहा हिरासन थियण सबबु उहो जेका आहे त बीमार हुई। 48 कलाकनि बाद उहो फौत थी हुई। हुननि SSP कंबर शदाद कोट DIG लाड़काणो ऐं ॿियनि खां घुर कई त फौरी तौर ते नोटिस वठी वार पुलिस जी जेको आहे त नोटिस वरितो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। जी त महिरबानी अवां जी अयाज़ चांडियो तफ़सील ॾियण लाइ। घोटकी भरिसां खानगोठ में पैसनि जी ॾेती लेती वारे मामले तां जवाबदारनि घर ते हमिलो करे 2 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। इतला बाद पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। अव्हांखे ॿुधायां पिया घोटकी मां जिते खानगोठ में पैसनि जी ॾेती लेती वारे मामले तां जवाबदारनि घर ते हमिलो करे 2 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो। इतला बाद पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। वधीक तफ़सील मालूम कयूं था घोटकी मां माजिद संघड़ खां। जी माजिद संघड़। जी ताराई घोटकी भरिसां गेमड़ो थाणे जी हद खानगोट में पैसनि जे मामले तां जवाबदार जावेद अहमद फोटो मंजूर अहमद शेख पंहिंजे साथियुनि सां गॾिजी मुबैना तौर ते अब्दुल रशीद सईम जे घर ते हमिलो करे ॾकियूं ऐं हथियारनि जा कुंदा खणी करे घर खणी अब्दुल रशीद सईम ऐं संदसि भाउ खे ज़ख़्मी करे फरार थी विया। इतला B सेक्शन घोटकी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ सिविल अस्पताल घोटकी पहुचायो, जितां ज़ख़्मी अब्दुल रशीद सईम जे हालत गणती जो हुजण सबबि सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन वक़्तु राब्ते कंदे गेमड़ो पुलिस जो चवणु आहे त मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। जी ताहिरा। महिरबानी अवां जी माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। खानपुर जा 4 मुग़वी धाड़ेलनि वटि क़ैद हुजण करे संदन वारसनि ऐं शहरनि एहतजाज कंदे मुग़वियुनि जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॿुधायो आहे सैफुल्ला सेठार। खानपुर जा 4 नौजवान उसामा सेठार, वाजिद सेठार, इमरान गोलो, आबिद गोलो 1 हफ़्तो अॻु धाड़ेल जेको आहे सो अगवा करे खणी विया शहर मां। उन्हनि जी बाज़ियाबीअ जे लाइ अॼु शहर वासियुनि पारां एहतजाजी रैली कढी वई आहे ईदगाह खां, जंहिंमें शहर जे सियासी समाजी अॻुवाननि पारां भरपूर शिरकत कई वई आहे ऐं मुग़वियुनि जे वारसनि पारां भरपूर शिरकत कई आहे। इन हवाले सां शहर वासी जेके शरीक आहिनि अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा मुतालबो आहे। जी एहतजाजी रैली कढी आहे ऐं एहतजाजी कैंप क़ाइमु कई आहे। उन्हनि 4 मुग़वी नौजवाननि जे लाइ जेके 1 हफ़्तो अॻु जेको अगवा थी विया आहिनि, उन्हनि जी बाज़ियाबी लाइ असां इंतिज़ामिया सां राब्ते में हुयासीं। इंतिज़ामिया असांखे ठला दिलासा ॾींदी आई ऐं हिन वक़्तु ताईं दिलासनि ते हलूं पिया। असां कंहिं बि क़िस्म जी न अॼूणी कोशिशि कई आहे, न असां ॿिए को तारुक वरितो आहे। असांजो पहुच असांजी दौड़ जेका आहे उहा पुलिस इंतिज़ामिया ताईं आहे ऐं उन्हनि खे ई पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे ऐं असांखे होप बि उन्हनि मां ई आहे। पर चवंदा आहिनि त जेकॾहिं कंहिंखे मोहलत ॾिनी वेंदी आहे, कंहिंखे जेको आहे वक़्तु ॾिनो वेंदो आहे, पोइ उहो वक़्तु आख़िर ज़रूरु पूरो थींदो। को कारकर्दगी नज़र ईंदी आहे, को तारुक नज़र ईंदो आहे त हुन शइ खे वरी मद्देनज़र रखिबो आहे। पर असांखे हिन वक़्तु ताईं को बि खड़ ते नज़र न आयो। मां पंहिंजे पुरमन शहरनि खे
वरी भी चवां थो त तव्हां साथ ॾियो। इहो हिकु शहरी जो मसइलो न आहे। अॼु जेकॾहिं हिकु बिरादरी सां थियो आहे, ॿिनि बिरादरी सां थियो आहे, सुभाणे तव्हांजे घर में बि थी सघे थो, असांजे घर में बि थी सघे थो। ऐं उन खां बाद में ॾिसो न, असां पुरअमन शहरी आहियूं। असांखे सरदार कैपिटलिस्ट या असांखे पाथारीदार न आहियूं, या असांखे वरी इस्टेब्लिशमेंट जा माण्हू न आहियूं। असां इहो लीगल तरीक़ो अपनाए रहिया आहियूं। ऐं जेकॾहिं पुलिस खे कुछ भी थोड़ो भी शर्म आया है तो पंहिंजी गहरी निंड के छॾे करे असांजो साथ दे ऐं मुग़िन खे जल्द अज जल्द बाज़ाब करे वञे। को मुतालबो नथा कयूं त जेको असांजो हक़ आहे एहतजाज करण। ऐं मासूम नौजवान, असांजा नौजवान खंभियल आहिनि, गुम थियल आहिनि, धाड़ेलनि जे हथनि जेको आहे गुम थी विया आहिनि। आए ॾींहुं चोरियूं, धाड़ा खुरूं, कॾहिं असांजे शहर जे बाज़ारनि जा जेको आहे सो दुकाननि जा ताला तोड़िया था वञनि, ऐं कॾहिं असांजे शहर मां नौजवाननि खां मोटरसाइकिलूं फुरी थी वञनि, कॾहिं जुआरियूं जो जेका असांखे जेका तोहफ़ा ॾिना विया त तव्हां जुआ में मशगूल रहो, तव्हांजे शहर जो अमन तबाह रहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुभाणे उहे ई जहिड़ी चोरियूं थींदियूं, असांजे शहर जो अमन तबाह थींदो। असीं इंतिज़ामिया खां पुरज़ोर अपील था कयूं त असांजे खानपुर जे नौजवाननि खे जल्द अज जल्द आज़ादु कयो वञे। हुननि जो इहो बि चवणु हो त खानपुर पुलिस जी जेका आहे रिट कमज़ोर हुजण सबबि चोरियूं, फुर, धाड़ा रोज़ जो महमूल बणियल आहिनि। हुननि IG सिंध ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त खानपुर में ईमानदार ऐं बहादुर ऑफिसर मुक़ररु कयो वञे। कैमरामैन बहादुर अली बोड़ सां गॾु सफ़ीउल्लाह सेठार, टाइम न्यूज़ खानपुर। सफ़ीउल्लाह सेठार जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ मूंखे ॿुधायूं जाम नवाज़ अली वेझो याकूब ख़ासकेली ऐं संदसि नुंहुं जे क़त्ल केस में घुर्बल 3 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। जाम नवाज़ अली मां मूंखे ॿुधाइनि पिया याकूब ख़ासकेली ऐं संदसि नुंहुं जे क़त्ल केस में घुर्बल 3 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त केस में नामज़द शाहनवाज़, रोशन ऐं सदाम ख़ासकेली खे गिरफ़्तार करे क़त्ल में इस्तेमालु कयल राइफल ऐं कुहाड़ियूं हथ कयूं वियूं आहिनि। गुलाब लग़ारी वेझो ॻोठु माणक लग़ारी में रोलू कुतनि 4 औरतुनि समेत 8 ॼणनि खे ॾाढे खेनि ज़ख़्मी करे विधो। कुते ॾाढेलनि खे रूरल हेल्थ सेंटर टंडो गुलाम अली मां एंटी रेबीज़ वैक्सीन बाद घर रवानो कयो वियो। माशूक लग़ारी गुलाब लग़ारी मां सस लाइन ते मौजूदु आहे। जी माशूक लग़ारी, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुलाब लग़ारी भारत सां छितन कुतन मर्दन, औरतन ऐं मासूम ॿारनि समेत 8 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। उन सिलसिले में ॻोठ माणक लग़ारी में 40 वरियं जे अख्तर सिरेवाल, सदोरी ज़ाल नूर अहमद, जन्नत ज़ाल मोहम्मद बचल, महनाज ज़ाल इरशाद, विनोद पुट मगनू, मन्नू लाशारी, अमीर पुट नवाब लग़ारी ऐं यूसी गुलाम शाह जी रहवासी नाज़िया लग़ारी समेत 8 ॼणनि खे छितन कुतन ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मियुनि खे फौरी सेंटर टंडो गुलाम अली मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मियुनि खे चिते कुते खां बचाव जी वैक्सीन ॾेई खेनि फारिग कयो वियो, जॾहिं त नाज़िया लग़ारी खे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। ॻोठाणनि चिते कुते खे डोड़ाए मारे छॾियो। ॻोठाणनि मीडिया ॾो धाईंदे चयो त बार बार यूसी तोड़े तालके मातली इंतज़ामिया खे शिकायतनि बावजूदि को बि क़दम न खयो वियो। उन्हनि डिप्टी कमिश्नर बदीन खां मुतालबो कयो आहे त यूसी माणक लग़ारी में रोलू कुतनि खे मारण लाइ दोगा क़दम जी माशूक लग़ारी तफ़सील ॼाणंदा आहे। नाज़रीन, वर्कशॉप वेझो ॻोठु अली मुराद मलाह में फसल जी भेल तां 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। वर्कशॉप मां मूंखे ॿुधाइनि पिया ॻोठु अली मुराद मलाह में फसल जी भेल तां 2 धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। वधीक तफ़सील मालूम कयूं था। गुलाम कादिर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी गुलाम कादिर। जी तारा मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हीअ वर्कशॉप जे भरिसां मलाह बिरादरी जी फसल जी भेल तां झेड़ो थी पियो। ॻोठु अली मुराद मलाह में मलाह बिरादरी जे 2 ॼणनि में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि कासिम मलाह सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे वासन खणाए मुलज़म राव जी पेशेंट हेल्थ सेंटर ते पहुचायो। उतां खां मुलज़म राव पुलिस उनखे लेटर ॾेई सिविल अस्पताल टांगड़ मुंतक़िल करे छॾियो आहे। अञा पुलिस मुताबिक़ अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आहे थी सघी। महिरबानी मां जी गुलाम कादिर तफ़सील ॼाणंदा आहे। नसीराबाद में धरती धड़नि बहरिया टाउन जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे मुतालबो कयो आहे त कराची में सिंधी वसंदनि ते वालार जो सिलसिलो बंदि कयो वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे आशिक़ फुलपोटो।
हिकिड़ी माफ़िया जे लाइ जेका कानूनी थी जोड़े उन खिलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं सिंधी माण्हू मुकमल तौर ते रोडनि ते निकिरी आया आहिनि। अॼु एसटीपी पारां नसीराबाद में एहतजाज कयो वियो आहे बहरिया टाउन खिलाफ़ ऐं मलक रियाज़ खिलाफ़, थोरे सिंधी वसंदनि खिलाफ़। अचो त उन्हनि खां पुछूं त हिन जे एहतजाज में या इन हवाले सां हिननि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे जेको सिंध जा ॻोठ मसमार कया पिया वञनि। महिरबानी करे इन्हनि जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जा हक़ तस्लीम कया वञनि, उन्हनि खे दीवार सां न लॻायो वञे। जेकॾहिं उन्हनि खे दीवार सां लॻायो वेंदो त ज़ाहिर आहे उनजो रिएक्शन ग़लति निकिरंदो, ऐं जेकॾहिं उनजो रिएक्शन सुभाणे ग़लति निकिरे थो त पोइ हुकुमरान उन्हनि जा पाण ज़िम्मेवार आहिनि। जेको सिंधी वसंदियुनि ते नकाह कई आहे रियाज़ मलक, इहो सरासर ज़ुल्म ऐं बेवाजिबी आहे ऐं इन में पीपुल्स पार्टी मुलस आहे, ॿियो केरु बि आहे। असां इहो इन जेको आहे इन लाइ मुतालबो था कयूं त पूरी हुकुमरान खे आला अख़्तियार खे चवंदा इन्हनि खे लगाम ॾिनो वञे। जेकर ॾिनो वियो त असां एतिरे क़दुरु जो माना रैलियूं कढी धरणा हणी रोड ब्लॉक करे सघूं था। सिंध जे ॿेटनि सिंध जी ज़मीनुनि ते ज़रदारी लीग जो कब्ज़ो रहियो आहे। अण सिधी तरह हिन वक़्तु बि बहरिया टाउन जेको कराची में ठाहियो थो वञे, सिंधी ॻोठ जेके मिसमार कया था वञनि उनजे पुठियां ज़रदारी लीग जो हथु आहे। इन करे असीं रियाज़ मलक समेत ज़रदारी लीग खे वाज़े तौर ॿुधाइणु चाहियूं था त सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं, कंहिं बि सूरत में सिंध जे ॻोठनि खे मिसमार करणु न ॾींदासीं। कैमरामैन वहीद बादाणी सां गॾु आशिक़ फुलपोटो, टाइम न्यूज़ नसीराबाद। आशिक़ फुलपोटो जी रिपोर्ट वां ॾिठी। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।